बाडा लग खोड़े जे ॻोठ में गुज़िरियल ॾींहुं एजाज़ अहमद ऐं कुराड़े कलोड़े जे कोठे जी छित ते पयल सोलर प्लेट जी चोरी थी वञण खां पोइ खोजी कुते जी मदद सां पेरा खयां विया, जेके उन ई ॻोठ जे गोपांग ज़ात जे हिकु ग़रीब जे घर में वञी पिया। जॾहिं त पुलिस राति जे अंधेरे में तक़रीबन 1 बजे 10 खां 15 गाॾियुनि ते सवार थी गोपांग बिरादरी जे घरनि ते कड़ो चाढ़े घर अंदरि घिरी पई। जॾहिं त पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ ऐं मासूम 10 या 12 सालनि जे ॿारनि जी गिरफ़्तारी ऐं घर में मौजूदु नियाणियुनि जी एहसास किफ़ालत वारी रक़म खणणु ऐं घर जो सामान छड़ विछड़ करण ख़िलाफ़ हीअ अमर दाएं रही आहे। चूंडियल नुमाइंदनि ऐं आला अफ़सरनि खां इंसाफ़ जी घुर करे रही आहे। अचो त हिन दर्दवंदीअ जी दां ॿुधूं। इसके ताडू जांच करे में सारा देरा माल बच्चा सारा का आगे फ्लैट पक्के सारे 2 रुपए गरीब ज़कात मिली सारी वा आ गई सारा जुल्म किदार था ठिकर खटिया ता बन्या ने असाना वहल किदार सारा मारे सुते से बाल पटा सारे जोता सा गड्या ने दरे को बाहर से की क्या बिठा करे ना एड़ा वहल असाना पुलिस किदार असाना अदालत सारी अल्लाह करे से पुलिस करे से असाना जुल्म किदार पुलिस जुल्म किताया बा असां बेगुनाह हूं असाना जुल्म छले बा सारे 2 माण्हू जागन नंढड़ा 7-8 साल दा मेरा पोटरा रात जागन एड़ा जुल्म असाना असानी अदालत करो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाडरे।